2015 खां अॻु हिकु सिर्फ़ु जाती थी पाए ॾिसिजे त कंप्यूटर ते असां सिर्फ़ु लिखी सघंदा हुआसीं, कंप्यूटर ते स्क्रीन ते असां पढ़ी सघंदा हुआसीं, कंप्यूटर ते अख़बारूं मैगज़ीनूं छपबियूं, कंप्यूटर ते प्रिंट निकिरंदी। अलाला ख़ैर साल 2015 खां वठी 2016 जो उहो सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जो उहो स्वाभाविक ॾींहुं हो दिफ़ामींदा ताज साहब जिन शुरूआत कई। सिंधी कंप्यूटिंग जो हिकिड़ो हिकिड़े नंढड़े कमरे खां इब्तिदा थी। हिकु साल जे कार्पस खां पोइ 2016 में गूगल में सिंधी ट्रांसलेशन अचे थी पई। सिर्फ़ु हिकु साल मथां गुज़रे थो जो सिंधी OCR डेवलप थी अचे थो पियो। 3 साल कोन गुज़रनि था पिया त उहो OCR गूगल ऐं माइक्रोसॉफ्ट जे कोर प्रोग्रामिंग में थो वञे। हिकु साल गुज़रे थो, उन में दुनिया जे टोटल ट्रांसलेशन सिस्टम्स में सिंधी दाख़िल थी वञे। इहो 2017 जो उहो सभाॻो ॾींहुं हुयो, 2016 ऐं 2017 जो उहो सभाॻो ॾींहुं हुयो जंहिंमें साईं सरदार अली शाह साहिबु जेको उन वक़्तु सकाफ़त खाते जो वज़ीर हुयो, उहो असांजे नंढड़ी मिंथ ते त क़िबला हे जेको किताबु आहे, हिन किताब खां अॻिते हिकिड़ो ॿियो बि जान पियो आहे जेका सॼे दुनिया खे हिकिड़ी धमकीअ तौरु अचे थी, जंहिंखे चऊं था AI आर्टिफिशियल इंटेलिजेंसी, मस्नूई ज़हानत। ॿोलियूं बचंदियूं उहे जेके इन में हूंदियूं। लिहाज़ा सिंधी लैंग्वेज अथॉरिटी JEE प्लेटफॉर्म ते जेको उन ते अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट जो ऐलान थियो, जेको 2021 खां वठी हिकिड़े इदारे कमु कयो, 2021 खां वठी हींअर ताईं AI ते जेको कमु थियो। कल्ह जी हिकिड़ी ॻाल्हि थो पियो ॿुधायां, नंढड़ी ॻाल्हि आहे, आऊं दावा सां चई सघां थो कंहिं ॿिए ॿोलीअ लाइ न, पर ॾखिण एशियाई ॿोलियुनि में इहो वॾी ॻाल्हि हुई जॾहिं असां 111 मिलियन सिंधी ॿोलीअ जे लफ़्ज़नि जा टोकन तयारु कयासीं। इहो ई सबबु आहे जो 3 ॾींहं खां वठी OpenAI जा जेके सिस्टम्स आहिनि सिंधी ॿोलीअ खे बाताए ॻाल्हाइणु शुरू थी विया आहिनि। हींअर जेको डॉक्टर इसाक़ समेजो जेको हींअर बेनता हिकिड़ो विजनरी हिकिड़ो आयो आहे, जीअं ई हुते आयो मां हुते अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट में शाबस अथसि जेको हिन सॼे जो जवाबु ॾेई वरितो। असांजूं घणा झेड़ा थींदा। डॉक्टर कलीम साहब हिकु दौरु हुयो जॾहिं इहो चयो वेंदो त ॾाहो उहो आहे जेको सुठा जवाब ॾे, ज़हीन उहो आहे जंहिंखां जेको सुवाल पुछियो वञे उन जा ख़ूबसूरत जवाब ॾे, तुज़ जवाब ॾे। पर पाण जंहिं दौर में दाख़िल थी रहिया आहियूं उन में ॾाहो उहो आहे जेको सुठो सवाल करे, बहितरीन क़िस्म जो सवाल करे। छो त इहा OpenAI जो प्रोजेक्ट हुजे या बिंग जो प्रोजेक्ट हुजे, दुनिया जा जेके मसनूई ॾाहप जा जेके बि सिरिश्ता अथव उनमें सभु कुझु अथव। सवाल तव्हां पंहिंजे पाण खां पुछो त मां सवाल सुठो ॾियांसि थो। उहो जेकॾहिं सवाल तव्हां सुठो ॾियोसि था त पोइ इहे मसनूई ज़हानत जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। अॼु आउं सम्झां थो पियो त 111 मिलियन टोकन्स खां पोइ डॉक्टर कलीम साहिबु इहा अॼोके ॾींहं ते इहो ॿुधाईंदे मूंखे फ़ख्र जो अहसासु थिए थो त हिन वक़्तु दुनिया में मसनूई ॾाहप जा जेके बि टेक्स्ट टू टेक्स्ट असिस्टेंट्स आहिनि उनमें सिंधी ॿोली मौजूदु आहे। ऐं इहा हिकिड़ी पंहिंजे अॼु जे हिकिड़े हिमत सां ऐं जेके इदारती बुनियादनि ते जेके कम थिया आहिनि उन्हनि जे हिमतुनि सां असां चई सघूं था पिया त जेकॾहिं नॉम चॉम्स्कीअ चयो हुयो त अॼु 7000 ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि, 2120 में मुमकिन आहे 300 न हूंदियूं, पर आउं दावा सां चई सघां थो सिंधी ज़रूरु हूंदी। सबबु इहो आहे त अॼु हुन में AI जे उन्हनि सिरिश्तनि में वई आहे। हाणे ॿ जेके गुज़ारिशूं आहिनि जेके आउं चाहींदुसि त उहो अॻ में अनाउंस करे छॾिजनि। हींअर जॾहिं मशीन सां सिंधीअ में ॻाल्हाइजे थो त हे ईअं महसूसु थिए थो ॼण नाज़िम आबा जो हिकिड़ो सेखड़ाट माण्हू तव्हां सां ॻाल्हाए थो। हींअर इहो मसइलो आहे छो त सिंधी ॿोलीअ लाइ इहो मशहूरु आहे त दुनिया जूं कुल 3 ॿोलियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो आख़िरी सुर चिटो थिए थो पियो, उन में सिंधी ॿोली आहे खट। जेकॾहिं जेकॾहिं कोई हिन खां उर्दू स्पीकर सवाल कंदुसि, इसहाक काफ़ गुम थी वेंदो, सिंधीअ में चवंदा इसहाक आयो हुयो। त उन्हनि सभिनी लहजनि उन्हनि सभिनी खे रिकॉर्ड करण जे लाइ असां हींअर सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सां गॾिजी करे मां चाहींदुमि त इहो जेको आवाज़ जो सिरिश्तो आहे उन में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ऐं अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट गॾिजी करे असां 4 करोड़ पूरा जुमिला असांखे रिकॉर्ड करणा आहिनि ताकी इहा मशीन मूंसां ईअं ॻाल्हाए जो जेकॾहिं काछे जो माण्हू हिन सां पुछे त माण्हू महिमान खे मानी छा लाइ खाराई थी त हुनखे काछे जे ई लहजे में हुनखे जवाबु ॾे, इन लाइ खाराई हुयमि जो हे हुयो।
जेकॾहिं उनखे रेतीअ जो हुन खां पुछे त तूं केरु थींदो पियो आहीं त हुनखे रेतीअ जे लहजे में हुनखे मशीन जवाबु ॾे। जेकॾहिं होॾे पहुचे जेकॾहिं थर में को हुन खां थर ई पंहिंजे लहजे में पुछे त थरी लहजे में मशीन ॾे। छो त असां हिकु निसाब कोन था तरतीब ॾियूं, असां ॿोलीअ जे सभिनी लहजनि खे बचाइण लाइ हिन में दाख़िल थिया आहियूं। असांजो निसाब सां को तालुक़ु कोन्हे, असांजो सिर्फ़ु हिकिड़ो तालुक़ु आहे, उहो ॿोली बचे। उहो भले जेकॾहिं काछे में वेठो हुजे उन जो बि लहजो बचे, त उहो जेको रेतीअ में बीठो उन जो लहजो बचे, मुल्तानीअ जो बि लहजो बचे, त थर जो बि लहजो बचे। असां लहजनि जे बचाइण जे कॾ लॻा पिया आहियूं। तव्हांजी वॾी महिरबानी। अब्दुल माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेको हींअर गॾियल मिशन आहे उहो इहो आहे त इंशाअल्लाह ताला तव्हांखे जून हले थो। डॉक्टर कलीम साहिबु असांखे वॾी हींअर रुकावट आहे, छो त मूंखे 2 थ्रेट मोकिली चुका आहिनि त तव्हां हे प्रोग्राम लॉन्च न कयो। सर तव्हां सभिनी खे ॿुधी ख़ुशी थींदी, मूंखे अॻुवाट पेपर लीक थो पियो कयां। ईद खां पोइ सिंधी लॉ असिस्टेंट असां रिलीज़ था पिया कयूं। सिंधी लॉ असिस्टेंट हिन मुल्क जे जेका कानून जी अबतड़ आहे लॻी पई आहे। को बि माण्हू, का बि मुंहिंजी भेण, का बि मुंहिंजी धीअ कंहिं बि जॻह तां लॉ असिस्टेंट खोले हुनखे सिंधीअ में पुछे मूंसां हे मसइलो थियो आहे त हुनखे कानूनी मशवरो ॾे ऐं उहो पाकिस्तान पीनल कोड जे हिसाब सां हुनखे ॾे। उहो असांजो सॼो प्रोग्राम ऑलमोस्ट तयारु थी वियो आहे। हाणे लहजनि जो वारो आहे, उन में मां चाहींदुमि त डॉक्टर इसहाक़ असां अॻिते वधे, छो त असां चाहियूं था त जॾहिं कम्यूनिटीअ खां असांखे अचे त पोइ 8 आना 12 आना असां कम्यूनिटीअ खे फ़ी जुमिले ते ॾियूं ताकी असांखे इंतिहाई मुख़लिसाना नमूने सां असांखे जवाब मिलनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी त अहिड़ा ई प्रोग्राम आहिनि, अहिड़ा ई इदारा आहिनि जेके ॿोलीअ खे बचाइनि था। असां इनफ़राद खां निकिरी, फ़र्द खां निकिरी करे इदारा साज़ीअ तरफ़ था पिया वञूं। तव्हांजा लख थोरा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजे असां थैंक यू।